मूंखे ॼाण न हुई त वक़्त जी एॾी ॼाण सुञाण आहे। अलाए किथां किथां फ़ोनूं करायूं अथई। असल साहब तव्हां मूंखे आज़ादु कयो, इहा तव्हांजी वॾी मुंहिंजे मथां महिरबानी। ॿी ॻाल्हि इहा आहे सर त जेके बि इहे केस आहिनि न इहे मुंहिंजे मथां कूड़ा आहिनि, हरू भरू जा। को बि केस कूड़ो न आहे बावल। तव्हां ॾींहं ॾिठे जो नवाब खान जे माण्हुनि जो क़त्लु कयो आहे। खणी जो हिन चकर संगत जे करे मां तोखे आज़ादु थो कयां, पर जेकॾहिं ॿीहर ज़ोर पइजी वियो न तोखे वरी लाकअप कंदुसि। उन करे चवां थो नवाब खान सां ठाह करे छॾियो, केस ई ख़तमु थी वेंदो। सूबेदार साहब सोचींदासीं नवाब खान सां ठाह करण जे बारे में, तूं परेशान न थी। ख़बर ई नथी पवे नवाब खान अहिड़नि माण्हुनि खे इस्तेमालु कीअं थो करे। मां वक़्तु नज़र नथो अचे काॾे विया। बाबा हू तव्हांखे छॾाइणे करे भॼ डुक में लॻो पियो आहे। हा मां, इहा वक़्त जी भलाई आहे जो सूबेदार मूं मां हथ कढिया, न त चालान करे जेल मोकिले छॾिना। छो जो मुंहिंजे मथां खून जा केस आहे, 10-12 साल त ज़मानत ई कान थिया। बाबा छा वक़्त जी एॾी सुञाणप आहे जो तव्हांखे खून जे केस में बि चालान थियण कोन ॾिनई। मां सुञाणप अथसि, तंहिंजे करे त मुंहिंजी जान छॾाई अथई। नवाब खान जो बदल त सिजाल बि नथो आज़ादु कराए सघे। पोइ त बाबा वक़्तु वॾो ख़तरनाक आहे, तव्हां हुनजो ख़्यालु कयो। अम्मा ये ख़तरनाक आहे त ॿियनि जे लाइ, पंहिंजो त रता मिट्रा मुंहिंजो भाइटियो आहे। ख़ुदा करे बाबा त तव्हांजी सोच सही हुजे ऐं वक़्तु ॿीहर गद्दारी न करी। अम्मा जे दुश्मनी करणी हुजे सा न मूंसां त वक़्तु हिन महिल नवाब खान जे बगल में वेठो हुजे हा। वक़्तु त असांजो साथ बि हुजे न, राति बि वई अथसि ॾींहुं बि वियो अथसि। ख़ुदा कंदो बाबा ईअं ई थींदो, ऐं वक़्तु सदाईं असांजो ई साथ ॾींदो रहंदो। अदा खां पोइ बाबा तूं अकेलो पइजी वियो आहीं। वक़्त जे अचण खां पोइ मुंहिंजी ताक़त ॿीणी थी वई आहे। हाणे मां अकेलो न आहियां, ईअं सम्झ त वक़्तु मुंहिंजी साॼी बांह थी वियो आहे। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।